दोस्तों अस्सलाम वालेकुम। अॼु मां आत्मकथा जी वीडियो जे लिहाज़ खां 14 क़िस्त पेश करियां थो। पेपर जे लिहाज़ खां हीअ 56 क़िस्त आहे। हिन क़िस्त में मां ॿुधाइणु चाहियां थो त इंसान जे ज़ाहिर ऐं बातिन जो फ़र्क़ु छा आहे। जेकर इंसान जो ज़ाहिर ऐं बातिन हिकु जहिड़ो आहे त हुन जी ज़िंदगी पुरसुकून गुज़रे थी। बातिन खे सम्झण जे लाइ मूं केतिरा ई रस्ता झाॻिया, केतिरनि ई शख़्सियतुनि सां मिलियुसि, केतिरनि ई आलमनि खे पढ़ियुमि ऐं केतिरनि ई फ़लसफ़नि खे पढ़ियुमि ऐं उनखे सम्झण जी कोशिशि कयमि ऐं आलमनि ऐं मुर्शिदनि फ़क़ीरनि जे दरगाहुनि ते वियुसि ऐं जेके ज़िंदा वली आहिनि उन्हनि सां मिलियुसि ऐं उन्हनि जूं जेके करामतूं हुयूं उन्हनि खे बि मां रद्द नथो करियां। मां नथो सम्झां त इंसान जे जिस्म ऐं उन जे रूह में को फ़र्क़ु थी सघे थो। हुन जो रूह ई आहे जंहिंजे करे हुन जो जिस्म हलंदो रहे थो ऐं हुन जे जिस्मानी ऐं ज़ाहिरी ज़िंदगीअ में जेके बि तब्दीलियूं अचनि थियूं उहे हुन जे बातिन जी ज़िंदगीअ जे करे, बातिन जी सोचुनि जे करे हुन में उहे तब्दीलियूं अचनि थियूं। इन्हे रम्ज़ खे ॼाणण जे लाइ मुंहिंजी सॼी ज़िंदगी गुज़री वई आहे ऐं अछा वार थी विया आहिनि। इन्हे रम्ज़ खे ॼाणण जे लाइ जेके मूं पंध काटिया उन्हनि जो ज़िक्र ऐं उन्हनि जो तफ़सील तमामु डिघो आहे ऐं उहो मां पंहिंजी आत्मकथा में कंदो रहंदो आहियां। उन जे लाइ सॼो किताबु तव्हांखे पढ़ण जी ज़रूरत पवंदी। पर अॼु मां जंहिं ख़्वाब जो ज़िक्र करणु चाहियां थो उन ख़्वाब जो तइल्लुक़ु ई ज़ाहिर ऐं बातिन सां आहे ऐं बजाए इन जे जो आऊं उन्हनि तइलीमी तहक़ीक़ुनि में वञा ऐं उन्हनि इल्हामी किताबनि खे कोट करियां या उन्हनि आलमनि खे ऐं उन्हनि वलियुनि खे कोट करियां जिन पंहिंजे किताबनि में बातिन जो ज़िक्र कयो आहे, मां हिकिड़ी कहाणी ॿुधाइणु चाहियां थो जेका बेसिकली मुंहिंजे ज़ाहिर ऐं बातिन सां तइल्लुक़ु रखे थी। त हीअ 2011 जी ॻाल्हि आहे जॾहिं मुंहिंजो पुटु मोहम्मद अबड़ो हिते दिमाग़ी मरीज़ हो ऐं हू पंहिंजो ज़हनी तवाज़ुन विञाए वेठो हो। हुनखे ब्रेन हेमरेज थींदा हुआ ऐं उन जे करे हुन जो जेको साॼो हथु आहे उहो साकिन थी चुको हो ऐं उन जे साकिन हुजण जे करे हू डिसेबल्ड हो ऐं असां इस्पतालुनि जा चकर काटे काटे थकी पिया हुआसीं। हर 3-4 महीने हुन जी हिकिड़ी ऑपरेशन थींदी हुई ऐं असां इन उमेद में रहंदा हुआसीं त काश ही ठीकु थी वञे। आऊं ऐं मुंहिंजी घरवारी सईदा ॿई इन मर्ज़ में ऐं उन जे इन मर्ज़ जे करे ज़हनी ऐं रूहानी तौर ते 1.5 साल परेशान रहियासीं। लंडन जे हिन शहर में तमामु वॾी इस्पताल आहे, ग्रेट ऑर्मंड स्ट्रीट ऑफ न्यूरोलॉजी ऑफ चिल्ड्रन। उन में संदसि इलाजु जारी हो छाकाणि जो हुनखे एपिलेप्सी हुई, यानी हुनखे दौरा पवंदा हुआ। जॾहिं असां पाकिस्तान मां आयासीं त उन्हनि दौरनि जो इलाजु करण जे लाइ डॉक्टरनि ज़ाहिर आहे त एपिलेप्सी खे कंट्रोल करण जूं दवाऊं ॾिनियूं हुयूं, पर जॾहिं हुनखे ब्रेन हेमरेज थियो त डॉक्टरनि उन जी बायोप्सी कई ऐं अल्ट्रासाउंड्स कया ऐं जिन में असांखे ॿुधायो वियो त अञा हुनखे जेको ब्रेन हेमरेज थियो आहे उहो बेनाइन आहे, यानी उहो मेलिग्नेंट कोन्हे, यानी हुन में मौत जो ख़तरो कोन हो। पर बहरहाल हुनखे इहे हेमरेजिस थींदा रहिया ऐं आउं एतिरो थकिजी पियो हुउसि ज़हनी तौर ते जो मूं सोचियो पिए त काश हिन जो को रस्तो निकिरे। ऐं इन्हनि परेशानियुनि में ॾींहुं राति ज़हनी तौर ते हिकिड़ी ॾुखियाई ऐं हिकिड़ी अहिड़ी त मलामत महसूसु थींदी हुई। मूंखे ॼण महसूसु थींदो हो त ॼण को मुंहिंजा के गुनाह आहिनि जिन जे करे हुनखे इहा तकलीफ़ थी रही आहे। ऐं
जॾहिं हुन जी रेडियोथेरापी पई थी, रेडियोथेरापी थियण खां अॻु जॾहिं हुननि जो अखि जो नूर हली वियो हो त मूं हिकिड़ो नज़म लिखियो हो, जंहिंमें मूं लिखियो हो त काश या अल्लाह मुंहिंजे हथ में हुजे जो मां पंहिंजो नूर हिन खे ॾेई छॾियां, जो ही नौजवान हुजण जे बावजूदि अधो खारो ॾिसी सघे थो। त बहरहाल उहो रेडियोथेरापी हुननि कई, उन जे करे हुनजो नूर कुझु वापसि मोटी आयो हो, मगर हुनजी इहा साकिन हुजण वारी तकलीफ़ जारी हुई। त इन सॼे परेशानीअ में आउं हिकिड़े ॾींहुं राति जो उथी मूं नफ़ल पढ़िया ऐं मूं अलाह जे आॾो आज़ियूं नेज़ारियूं कयूं ऐं अलाह ताला खे अर्ज़ु कयमि त आख़िर हिन मुंहिंजे पुट जो ही हाल केसिताईं रहंदो ऐं हिन ते तूं रहम कर, हिन जे लाइ को रस्तो कढ जीअं ही सालिम थिए, जीअं ही सिधो थी हले ऐं नौजवाननि वांगुरु पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे ऐं पंहिंजी नौजवानीअ जा मज़ा माणे। ही 13-14 सालनि जो ॿारु हीअं जेको आहे सो पियो आहे, हुन जे ख़्वाबनि में, हुन जे ज़हन में केतिरियूं इहे ख़ूबसूरतियूं ईंदियूं हूंदियूं, केतिरा दुनिया जा मज़ा माणण जा ख़्वाब हू ॾिसंदो हूंदो ऐं केतिरा हू जिन्सी मज़ा वठण जा जेके ख़्वाब ॾिसंदो हूंदो, ख़्याल ईंदा हूंदा हुनखे, ऐं हू सभु कुझु नथो करे सघे ऐं हू चुरी पुरी नथो सघे। इन सोच में आख़िर ही केसिताईं रहंदो, ही मुंहिंजो पुटु जेको आहे उहो उनजी हीअ हालति आख़िर केसिताईं रहंदी। ऐं हिन सूरताल में असांजो सॼो घर जेको आहे उहो हिकु अहिड़ी तकलीफ़ मां गुज़री रहियो हो जो खाइण पीअण उथण वेहण सभु कुझु जहिड़ो कर उन जे ई हवाले हो। ऐं इन दुआ खां पोइ आउं जीअं ई सुतुसि, 3-4 बजे धारे उथी मां अक्सर नफ़िल पढ़ंदो आहियां ऐं उन खां पोइ वरी निंड कंदो आहियां त वरी सुबुह जो उथी जीअं ऑफिस वञिजे। ऐं जीअं ई सुतुसि त मूं हिकु ख़्वाबु ॾिठो। इहो ख़्वाबु मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो छो जो इन जो बातिन सां वॾो तइल्लुक़ु आहे। मां छा थो ॾिसां त हिकिड़ी बस आहे जंहिंमें असां सभई वेठा आहियूं ऐं उन बस में जेके बि माण्हू वेठा आहिनि उन्हनि खे एहराम ॿधल आहे ऐं उहा बस ज़मीन खां थोरो मथे थी हले थी, यानी जीअं होवरक्राफ्ट हलंदो आहे। कैनेडा में होवरक्राफ्ट जी हिकु वीडियो मूं कई हुई जेका मूं तव्हांखे ॾेखारी हुई। वैंकूवर में होवरक्राफ्ट हलनि था समुंड जी सतह खां मथे ऐं उहे जेको वैंकूवर खां सियाचिल ताईं 20-25 मिंटनि में पहुचनि था। त उहो जेके होवरक्राफ्ट आहिनि उहे जहाज़ वांगुरु आसमान में न उॾामंदा आहिनि ऐं न ई जेको आहे सो ज़मीन ते हलंदा आहिनि, मगर हू समुंड जी सतह खां 20-30 मीटर मथे ट्रेवल कंदा आहिनि। त हिन ख़्वाब में मां हिकिड़ी बस में वेठो आहियां, यानी बस ईअं चइजे जीअं कराची में W11 हलंदी आहे, अहिड़ी का बस। उन बस में आउं वेठो आहियां, उन में सभु एहराम ॿधी वेठा आहिनि ऐं मां बि एहराम ॿधी वेठो आहियां ऐं उहा बस हीअं 20 मीटर मथे जेको आहे सो हाइट ते हली रही आहे। ऐं मुंहिंजे ज़हन में इहो ई थो अचे त असां हिन बस में हज ते वञी रहिया आहियूं। बहरहाल विच ते का पुलिस स्टेशन अचे थी जंहिं ते उहो बस जो ड्राइवर हेठि लही बीहारे थो, पुलिस वारा अंदरि अचनि था ऐं मूंखे डपु थो लॻे त शायदि असांजी चकास में असांजो हज रहिजी न वञे। ऐं हज जे सफ़र ते आउं हलियो हुउसि, जीअं अक्सर हज जे सफ़र ते माण्हू हलंदो आहे त ईअं महसूसु कंदो आहे ॼण त आउं को अलाह सां मिलण पियो वञा। ऐं हज जे सफ़र ते अक्सर माण्हू इहो महसूसु कंदो आहे त मां हाणे मासूम थियण पियो वञा, मां हाणे पंहिंजे रूह जा जेके ज़ख़्म आहिनि ऐं रूह जी जेका पलीताई आहे, जेका मुंहिंजे रूह ते दज़ चढ़ियल आहे गुनाहनि जी ऐं बदियुनि जी ऐं मनफ़ी ॻाल्हियुनि जी जेका दज़ चढ़ियल आहे, उहा हाणे लही वेंदी। हज ते जेके बि वेंदा आहिनि उन्हनि खे इहे फीलिंग्स ईंदियूं आहिनि ऐं मां ख़्वाब में मूंखे इहे फीलिंग्स पिया आयूं त हाणे मां पंहिंजी मिटीअ जी दज़ जेको आहे सो लाहिण वारो आहियां ऐं प्योर थियण वारो आहियां ऐं जेको आहे सो हाणे आउं हिकु ख़ालिस इंसान थी वेंदुसि जेको अलाह जे आॾो बीह सघे थो, यानी अलाह जे आॾो कंधु मथे खणी बीह सघे थो। छो जो अलाह जे आॾो उहे माण्हू कंधु मथे खणी बीह नथा सघनि जिन गुनाह कया आहिनि, जिन
हिते फ़िरौनियत ॾेखारी आहे ज़मीन ते, उहे अलाह जे आॾो जेॾीमहिल ज़ाहिर थींदा त हुननि जा उहे अमाल हुननि जे साम्हूं ईंदा ऐं पोइ हू शमर में कंधु हेठि कंदा, चवंदा या अलाह असां का हीअ ग़लती थी वई आहे। ऐं हू ओॾीमहिल इहो सोचींदा त काश असांखे वरी ज़मीन ते मोकिलियो वञे ऐं वरी असांखे ज़िंदगी ॾिनी वञे त जीअं असां कुझु नेकी जो कमु करियूं त जीअं अलाह जे आॾो हिकिड़ो हिकिड़ो कंधु मथे खणी ॾिसी सघूं ऐं हुनजी ख़ूबसूरतीअ खे, हुनजे जलाल खे ऐं हुनजी जेका ब्यूटी आहे, जिन ख्वाबनि में या जिन जन्नतुनि में हू रहाईंदो उनजी उहो ब्यूटी ॾिसी सघनि। इहा ब्यूटी इंसान जे बातिन में आहे, इंसान जे ज़ाहिर में इहा ब्यूटी न आहे, इहा इंसान जे बातिन में ब्यूटी आहे। जेको बातिन जीअं सोचे थो उहो उनजो ज़ाहिर थिए थो। सो बहरहाल असां उन चकास मां गुज़री वियासीं ऐं जहिड़ो कर हिते ख़्वाबु पूरो थी वञे थो, यानी मां बस में वञा थो। हाणे मूंखे ॿिए ॾींहं ते मां उथियुसि निंड मां ऐं मूं सईदा खे चयो त लॻे थो त आउं हज ते थो वञा, मूं हिकु ख़्वाबु ॾिठो आहे। हुन मूंखे चयो त तूं मूंखे ख़्वाबु ॿुधाए। मां चयोमांसि मां हींअर जल्दी में आहियां, ऑफिस पियो वञा, पोइ तफ़सील सां तोखे ख़्वाबु ॿुधाईंदुसि। मां पंहिंजा तक़रीबन सभई ख़्वाब पंहिंजी ज़ाल सईदा खे ॿुधाईंदो आहियां ऐं हूअ बि पंहिंजा सभई ख़्वाब मूंखे ॿुधाईंदी आहे। ऐं उन्हनि ख़्वाबनि जा असां अदोकारा, जेतिरी असांजी तइलीम आहे या जेतिरो असांजो वस पुॼे थो, हर इंसान जी हिकु वुसअत आहे, यानी ज़हनी वुसअत, जिस्मानी वुसअत, रूहानी वुसअत। उन वुसअत मुताबिक़ हू सोचींदो आहे, हुन जे ज़हन में कुझु हूंदो आहे ऐं अलाह जे ज़हन में कुझु हूंदो आहे, मगर हू अलाह जे ज़हन खे पहुचणु चाहींदो आहे। मुसलसल इंसान इहो सोचींदो रहे थो त काश आउं अलाह जे ज़हन खे कीअं पहुचां, हुन जे ग़ैब में छा आहे, इहो इंसान सोचींदो रहे थो। इहो इंसान जी सम्झो त जिदोजहद जी मंज़िल आहे। त बहरहाल आउं हुते पहुतुसि दुकान ते, जिते आउं सोविनियर विकिणंदो हुउसि। पेडिंगटन हिते लंडन में कोई इलाइक़ो आहे, उन में हिकिड़ो नंढो दुकानु आहे जंहिंजो मालिक त हिकु सोमाली आहे, मगर उन जे ॿाहिरि अॻुर में हिकु सोविनियर्स असां विकिणंदा हुआसीं। उन दुकान ते पहिरीं आउं मुलाज़िम जे तौर ते कमु कंदो हुउसि। उन जा मालिक मुंहिंजा साहुरा हुआ, यानी अमर जलील ऐं मुजीब मेतलो वारा उन जा मालिक हुआ। पोइ वरी हुननि खे मूं रिक्वेस्ट कई त इन दुकानु मूंखे ॾेई छॾियो, त हुननि इहा महिरबानी करे इहो दुकानु मूंखे ॾिनो हो। उन वक़्तु आउं उन दुकान जो मालिक हुयुसि ऐं उन वक़्तु मुंहिंजी भेण दा मुश्ताक शेख जी ज़ाल निसार बानू, उन मूंखे कुझु पैसा मोकिलिया हुआ कारोबार में विझण जे लाइ, त असां शराकत कंदासीं। उहे पैसा मुंहिंजे बैंक में पिया हुआ ऐं आउं एज़ अ रूटीन जेको आहे दुकान जे स्टूल ते वेठो हुउसि ऐं सोविनियर विकिणण लाइ कस्टमर्स जो इंतज़ारु करे रहियो हुउसि। इन असरा में कोई सोमाली उते पंहिंजे मालिक सां, छो जो उनजी एक्सचेंज हूंदी हुई, मनी एक्सचेंज, त उहो सोमाली हो, त उन सां हू पाण में कचहरी करे रहिया हुआ ऐं उन्हनि ॾींहंनि में हज जे फारमनि जो दौरु हो। उन्हनि पाण में हज जी ॻाल्हि पे कई। बहरहाल आउं ग़रीब माण्हू, मूं हुनखे सोमाली जेको हुते बीठो हो, मूं हुनखे चयो त तव्हां हज ते था वञो, तव्हां हज जे बारे में ॻाल्हि करे रहिया आहियो? त हुन चयो हा। त मूं चयोमांसि त मां बि हज ते वञणु चाहियां थो। चईं ठीकु आहे, पोइ तव्हां असां सां राब्तो कजो। मूं चयो राब्तो आउं कोन कंदुसि, तव्हां मूंखे ॿुधायो त हज ते वञण जा लवाज़िमात छा आहिनि। त हुन चयो त मिनिमम माना जेका मिडिल क्लास जी होटल में रहण जे लिहाज़ खां उनजी क़ीमत 2400 पाउंड आहे, ऐं जे तव्हां वॾी कंहिं होटल में रहणु चाहियो था त पोइ 3000 या 4000 या 5000 जेतिरा तव्हां ॾेई सघो। मूं चयो ठीकु आहे, मिनिमम जेका 2400 पाउंड आहे उहा आउं तव्हांखे ॾियां थो। हुन चयो ठीकु आहे, पोइ तव्हां राब्तो कजो। मूं चयो राब्तो मां कोन कंदुसि, तव्हां हलो मूंसां बैंक में, त मां तव्हांखे हींअर ॾियां 2400 पाउंड। चईं हा ईअं? चयोमांसि हा। पोइ मां हुनखे पुठियां खां बैंक में वठी वियुसि, बारक्लेस में, उतां वञी 2400 पाउंड कैश कढाए मां हुनखे हथ में ॾिना। मां चयोमांसि मुंहिंजो बि फॉर्म भरियो। चईं पासपोर्ट जी कॉपी वग़ैरह ॾियो। मूं चयोमांसि हीअ सभु पासपोर्ट जी फ़ोटो कापियूं मूं वटि मोबाइल में आहिनि, मां तव्हांखे हींअर ॾियां थो, ऐं एक्चुअल कापी आउं तव्हांखे पहुचाईंदुसि, तव्हां सुभाणे जिते चओ मां पहुचाईंदुसि। हुन चयो मार, हीअ छा माण्हू आहे? चईं तव्हां त मूंखे न सुञाणो था, न मुंहिंजो तव्हां नंबर आहे, न एड्रेस आहे, न विटनेस आहे, न गारंटी आहे, ऐं तूं मूंखे एॾा पैसा ईअं कीअं पियो ॾीं?
मूं चयोमांसि मूंखे अलाह ताला हज ते घुरायो आहे ऐं मूंखे यकीन आहे त तूं सही माण्हू हूंदे। बहरहाल हुनखे मां पासपोर्ट ॾिना ऐं उहे सभु लवाज़मात पूरा कया ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ हुन मूंखे मैसेज कयो, टेक्स्ट मैसेज कयो मोबाइल ते त तव्हांजो फॉर्म रद्द थी वियो आहे छो जो तव्हांजो जेको पासपोर्ट आहे उहो वैलिड कोन्हे। उहो वाकई उहो नवंबर जो महीनो हो ऐं मुंहिंजो पासपोर्ट फेबरवरी में एक्सपायर पियो थियो। उनखे रिन्यू कराइणो हूंदो आहे जॾहिं एक्सपायर थींदो आहे ऐं जॾहिं को ट्रेवल कबो आहे त पासपोर्ट जो 6 महीननि ताईं वैलिड हुजणु ज़रूरी हूंदो आहे। ऐं उन वक़्तु आउं पाकिस्तानी पासपोर्ट ते ट्रेवल कंदो हुउसि, मूंखे अञा ब्रिटिश पासपोर्ट कोन मिलियो हो। त बहरहाल ॾाढो जीअं ई उहा टेक्स्ट मैसेज मूंखे मिली त आउं परेशान थी वियुसि ऐं मूं हुनखे फ़ोन करे चयो त हीउ जेको मैसेज आयो आहे मूंखे अफ़सोस थियो आहे, तव्हां सऊदी अरब जे एम्बेसडर खे चओ त मूंखे अलाह ताला घुरायो आहे हज ते, तूं केरु थींदो आहीं जो मुंहिंजो पासपोर्ट रद्द थो करी, यानी मुंहिंजी वीज़ा रद्द थो करी। उहो माण्हू को शायदि खिलियो हूंदो हिन ॻाल्हि ते ऐं उन मूंखे चयो त साईं इहो असां एम्बेसडर सां नथा मिली सघूं, असां जेको आहे ग्रुप लीडर आहियूं ऐं असां हिते कई ग्रुप आहिनि, 7 ग्रुप आहिनि जेके बर्तानिया मां हाजियुनि खे मोकिलीनि था ऐं उहो मूंखे इहो अख़्तियार न आहे त मां एम्बेसडर खे वञा हुन सां मिलां ऐं हुनखे चवां। बाक़ी इहो आहे त असां त हुते दरिए ते रुॻो फॉर्म जमा कराईंदा आहियूं। मूं चयोमांसि ठीकु आहे, पोइ तव्हां हीअं करियो जो तव्हां दरिए ते वञो ऐं जेको बि दरिए ते माण्हू वेठो आहे उनखे मुंहिंजो पासपोर्ट ॾेखारे, उनखे तव्हां चओ त हिन माण्हू खे अलाह ताला घुरायो आहे, तव्हां छो था हिनखे रोकियो? जंहिंखे अलाह तो घुरायो उनखे तव्हां रोके नथा सघो। त चई ठीकु आहे साईं, बसि सही आहे। उन खां पोइ हुन छा कयो मूंखे ख़बर न आहे, पर 2-3 ॾींहंनि खां पोइ मूंखे हुन मैसेज मोकिलियो त तव्हांजी वीज़ा अप्रूव थी वई आहे। बहरहाल इहो मैसेज ॿुधी पोइ मूं सईदा खे पंहिंजो ख़्वाबु ॿुधायो ऐं पंहिंजे दिलि घुरियुनि ॿियनि जेके बि मुंहिंजा वेझा माण्हू आहिनि उन्हनि खे मूं इहो ख़्वाबु ॿुधायो। मूं चयो त ॾिसो, अलाह जी रहमत जेॾीमहिल थींदी आहे ओॾीमहिल केरु कंहिंखे रोके नथो सघे। जंहिंखे अलाह चाहे उनखे केरु रोके नथो सघे। ऐं हाणे असां इन ख़्वाब ते था अचूं जो मूं ख़्वाबु ॾिठो त मां एहराम ॿधी वेठो आहियां ऐं एहराम में हज ते वञी रहियो आहियां ऐं उहा बस जेका आहे सा पुलिस स्टेशन ते बीहे थी, यानी चकास थिए थी। मुंहिंजो हज जो सफ़र जारी आहे ऐं उन पुलिस स्टेशन जेका आहे उनखे असां मुनासिबत ॾियूं था इन पासपोर्ट जे रुकण सां। यानी आउं वञा पियो हज ते ऐं मूंखे हिकु विच में रुकावट थिए थी जंहिं मां निकिरी वञा थो। इहो ख़्वाब में हो। ऐं फिज़िकली छा थियो, मूं पासपोर्ट ॾिनो हज जो ऐं हज जे पासपोर्ट ते एतिराज़ लॻो, यानी उन ते ऑब्जेक्शन लॻो ऐं उन मां आउं निकिरी पार थियुसि, जेको कानूनी तौर ते जाइज़ कोन हो, मगर अलाह ताला चाहियो तंहिंजे करे उन मां पार थियुसि। ऐं इहा हज जी सआदत मोहम्मद अबड़ो जे करे, उन जे मर्ज़ जे करे मूं दुआ घुरी जंहिंजे करे मां हज करे सघियुसि। ऐं हज ते मूं कहिड़ियूं शयूं ॾिठियूं या हज ते जेको थिए थो उन जा तफ़सील मां बाद में बयानु कंदुसि। ऐं उन में जेके माण्हू जिन ख़ुशफ़हमियुनि में रहनि था कि हर अरफ़ात ते हर दुआ क़बूल थींदी आहे ऐं काबे में हर दुआ क़बूल थींदी आहे, उन में मूंसां छा थियो ऐं हक़ीक़तूं छा आहिनि उनजे बारे में वरी कंहिं ॿिए वीडियो में बयानु कंदुसि। ऐं अॼु जे लाइ इहो ई मां तव्हांजे आॾो अर्ज़ु रखणु चाहियो थी। वॾी महिरबानी।